बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान में आऊं तव्हांजी मेज़बान तेरी मवान नाज़रीन यकीन जिथे भी हूंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो ऐं तव्हांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बींदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। इन प्रोग्राम सताबन के सुरहान चाहे जेके रिश्तनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि 10 रुपए को वठी रहिया ₹1,00,000 ताईं। जिते नाज़रीन अक्सर तौर ते ऐं डेली पंहिंजे प्रोग्राम जे आगाज़ में इहा ॻाल्हि ज़रूरु तव्हां सां शेयर कंदी वेंदी आहियां त जॾहिं इंसान जेको आहे पंहिंजे जेके हादसा थींदा आहिनि असांजी ज़िंदगी में काफ़ी असर बि छॾे वेंदा आहिनि, लेकिन कुझु जेके हादसा जेके पाण पंहिंजी सां केयरलेस पंहिंजी लापरवाही जे तॾहिं जीअं रोड एक्सीडेंट थियनि त एॾी वॾी इन शइ में इज़ाफ़ो थींदो थो वञे। असांजे हैदराबाद में ई एतिरा क़ासिमाबाद थी वियो, असांजा ॿिया जेके इलाइक़ा आहिनि हैदराबाद खां ॿाहिरि हाईवे ते रोज़ असांखे ॿुधण में अचे थो को न को अहिड़ो एक्सीडेंट। ऐं ख़ासि उते वरी जॾहिं शहरनि में असां अचूं था, शहर में जेकी मुंहिंजी पहिरीं भेणूं जेकियूं आहिनि बाइक्स ते वेही करे वेंदियूं आहिनि उन्हनि जो जेका दुपट्टा अची वेंदा आहिनि या वाया उन्हनि जे बाइक जे टायर में अची वेंदा आहिनि त जॾहिं हू वेहनि थियूं त इन शइ जो घणे वधि में वधि एहतियात करनि त हू पंहिंजे दुपट्टा अबायो या पंहिंजो को शर्ट जो को पीस हू संभाले वेहनि छोकी उन सां बि केतिरा ई एक्सीडेंट थियनि था। त इहे सभु छा नंढियूं नंढियूं शयूं आहिनि, इन्हनि सां अगरि असां पंहिंजो एहतियात कंदासीं त असांखे पंहिंजी ज़िंदगी ॾिसो ज़िंदगी हिते हिन हर शइ में असांखे एहतियात करणु ज़रूरी आहे क्योंकि असांजी ज़िंदगी असांखे अलाह से चयो ही अमानत आहे तव्हां सां त लेकिन असां पंहिंजी अमानत में असां ख़यानत कंदासीं कंहिं शइ जो ख़्यालु न रखंदासीं। ॾिसो साह खां मथे का बि शइ कोन हूंदी आहे इंसान खे, त इन जे करे वधि में वधि ख़्यालु रखो, ट्रैफिक रूल्स खे फॉलो कयो, वन वे डायरेक्शन में न वञो त हमेशह असां जिथे वरी जल्दी पुॼण जे चकरनि में अहिड़े डायरेक्शन्स में हलिया वेंदा आहियूं जिते असांखे न वञणु घुरिजे, उते बि एक्सीडेंट जा काफ़ी सारा चांसिस बि थींदा आहिनि। ऐं ख़ासि तौर ते बाइक वारा जेके हेलमेट नथा पाइनि उन हेलमेट पाइणु शायदि उन्हनि खे ऐप थो लॻे, ऐं ख़ासि तौर ते वरी जेके उन्हनि जा साइड वारा जेके मिरर हूंदा आहिनि उहो बि मूं ॿुधो आहे त उहो ऐप हूंदा उन्हनि लाइ। त हाणे साइड मिरर असां रखूं माना हिकिड़ो फैशन खो चवंदा आहिनि ही हट के ॻाल्हि आहे। अगरि तव्हां फैशन खे ॾिसंदो त पंहिंजी सेफ्टी तव्हां कीअं रखंदो, जीअं उहे नाज़रीन जे लाइ वधि में वधि ख़्यालु रखो। ऐं असां सां जीअं प्रोग्राम में महिमान हमेशह मौजूदु हूंदा आहिनि, एतिरा बहितरीनु ऐं ख़ूबसूरत महिमान अॼु बि असां वटि मौजूदु आहिनि। हिकिड़े पंहिंजे वाबस्ता आहिनि लेक्चरर आहिनि मेहराण यूनिवर्सिटी खां, उन सां गॾोगॾु हिकिड़ा मॉडल आहिनि, एक्टर बि आहिनि जेके पंहिंजे करियर जो हुननि आगाज़ बि कयो आहे, उन सां गॾोगॾु हिकिड़ा बहितरीनु सिंगर बि आहिनि। अचो त तव्हांजो असां पंहिंजे पहिरें महिमान को तारीफ़ करायां सैयद वक़ार अली, अस्सलाम वालेकुम, जेके पाण तव्हां माशाल्लाह एॾो बहितरीनु लेक्चरर बि आहियो ऐं इंग्लिश डिपार्टमेंट में मेहराण यूनिवर्सिटी में। जी वालेकुम सलाम। सभ खां पहिरियों मां मेहरान टीवी जो थोराइतो आहियां जंहिं मूंखे मौक़ो ॾिनो हिन प्रोग्राम में ठहण जो। मुंहिंजे लाइ तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे त मां हिन प्रोग्राम जो हिसो बणियो आहियां। मां बेसिकली मेहरान यूनिवर्सिटी में इंग्लिश डिपार्टमेंट जो लेक्चरर आहियो जी। ऐं सर हाउ डू यू फील टुडे द मॉर्निंग एंड राइज़िंग, छा लॻंदो आहे जॾहिं राइज़िंग सुबुह जो आगाज़ थींदो आहे, कुदरत खे सां कनेक्ट थींदा आहियो, व्हाट्स योर फीलिंग? बिल्कुलु सुबुह जेका हूंदी आहे उहा हमेशह हिकिड़ी तव्हांजे अंदरि में हिकिड़ी उमेदु पैदा कंदी आहे। चवंदा आहिनि राति जेका हूंदी आहे डार्कनेस हूंदी आहे उहा हमेशह इंसान खे समटाइम फेल्यूअर ॾांहुं जेको रिलेट कंदी आहे, त नाकामियूं जेके हूंदियूं आहिनि उहे डार्कनेस में हूंदियूं आहिनि, पर जीअं सुबुह थिए थी रोशनी अचे थी त पोइ उन में तव्हां हमेशह जेको आहे पंहिंजी कामयाबियुनि जूं जेके किरण हूंदा आहिनि जेके उहे तव्हांखे नज़र ईंदा पिया आहिनि। त ईअं ई इंसान लाइ हिकिड़ो सबक़ु आहे त ज़िंदगी में जेका मायूसी हूंदी आहे उहा हमेशह जेको आहे माना कुफ़्र सम्झी वेंदी आहे। हमेशह जेको आहे हर नाकामी जे पुठियां कामयाबी अचनि पियूं थियूं, त हीअ सुबुह में जेको हिकिड़ी सिम्बोलाइज़ करे पई हिकिड़ी तव्हांजी कामयाबियुनि ॾांहुं ऐं तव्हांजे अचीवमेंट्स ॾांहुं तव्हां नए क़दम नए सफ़र तव्हां जेके शुरूआत करे सघो। ज़बरदस्त, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि जेका सॼी राति जेके असांखे जीअं उहे चवंदा आहिनि बिस्तर ते सुम्हण खां अॻु पंहिंजा सॼा जेके सॼे ॾींहं जा जेके आलो अमाल आहिनि उहे सभु विसरी करे ऐं सुबुह जो जॾहिं उथो था अलाह जो नालो खणी करे असांखे पंहिंजे ॾींहं जो आगाज़ करणु घुरिजे। बहितरीनु ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे की तव्हां सां गॾोगॾु असांजा ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि। जीअं मूं चयो त उन्हनि पंहिंजे करियर जो स्टार्ट कयो आहे ऐं एक्टर बि आहिनि, मॉडल बि आहिनि, ऐं मेहरान टीवी जेको आहे हिसो बि आहिनि। मेहरान टीवी जेके सहरा आहिनि उन्हनि में तव्हां उन्हनि खे ज़रूरु ॾिठो हूंदो। ऐं अचो त नाज़रीन तव्हांजो सां तारीफ़ करायां शहज़ोर। शहज़ोर अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? वालेकुम सलाम, ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ठीकु, मूंखे ॾाढो सुठो लॻो अॼु तव्हां असांजे जेके मुंहिंजे सुबुह मेहरान मॉर्निंग शो में गेस्ट थी आहियो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। बसि इहा तव्हांजी महिरबानी आहे, उस्ताद मजबूर जी महिरबानी आहे जो असांखे एतिरी इज़त ॾिनी, मेहरान टीवी जी महिरबानी आहे पूरी टीम जी। इहे सुबुह जो आगाज़ हिकिड़े एक्टर ऐं कीअं थींदो आहे? बसि असांजी सुबुह अक्सर जेका असां लेट थींदी आहे तक़रीबन, सही जनरली तक़रीबन असां राति त लेट नाइट जागूं था, सुबुह असांजी मतिलबु मॉर्निंग 12 खां पोइ थी वेंदी तक़रीबन, पर कॾहिं कॾहिं पोइ अहिड़ा प्रोग्राम या इवेंट अची था वञनि त सुबुह जी असांखे जेका निंड हूंदी आहे न उहा थोरी ॾुखी लॻंदी आहे। हालांकि कल्ह मूंखे उस्ताद चयो त सुभाणे तव्हांजो शो आहे, अचिणो आहे, त मूंखे इहा कंफ्यूजन हुई त हाणे रूटीन मुंहिंजी चेंज आहे,
सुबुह मूंखे उथणो कीअं सही पोइ कंटिन्यू सॼी राति असां सुम्हण जी कोशिश ईअं गुज़ारी आहे प्रैक्टिस कई आहे त निंड अचे न अचे त लेट नाइट निंड न आई आख़िरी सुबुह थी वही जॾहिं कॾहिं प्रेशर पवंदो आहे न सुबुह जो सवेर उथी वञे कंहिं जॻह ते पुॼणो हूंदो आहे त पोइ उहा सॼी राति वेही गुज़ारंदो आहे सॼी राति गुज़री वेंदी आहे असल में असां सां बि ईअं थियो न त हिकिड़ो ज़हन में ॻाल्हि वेही वेही त सुबुह जो असांखे उथणो आहे नी सवेर उथणो उनजी सोच में ईंदे ई न आई सही त हाणे ॾिसूं था जैसे इहे ज़िंदगी जा कॾहिं कॾहिं अहिड़ा टास्क अची वेंदा आहिनि जेके इंसान ई हूंदा ॾिसो निसरान अशरफ मखलूकात आहे उन्हनि शयुनि खे फेस करण जी उनखे कुवत ऐं एतिरी ताक़त अलाह साईं ॾिनी आहे त पर अॼु वीह कई त कीअं पियो लॻे माशाल्लाह ज़बरदस्त को टाइम हो त असां हिते ईंदासीं स्ट्रगल कंदासीं अॼु या अलाह जी महिरबानी आहे उस्ताद मजबूर जी महिरबानी आहे जो असां हुन सां गॾु कमु कयो सिखियासीं मेहरान टीवी जी महिरबानी आहे मुंहिंजो फस्ट स्टेप मेहरान टीवी ते हो मूं मुंहिंजा सहरा कया तंहिं टाइम में असां न हुआसीं अॼु जंहिं प्लेटफॉर्म ते आहियूं अलाह जो शुक्र आहे ॾाढी ख़ुशी बि थिए ज़बरदस्त तव्हांजी स्ट्रगल जे बारे में असां तव्हांखां ज़रूरु पुछासीं त तव्हांजी स्ट्रगल कीअं रही किथां तव्हां स्टार्ट कयो ऐं तव्हां छो सोचियो त मां एक्टर ई थिया ॿी का फील्ड में तव्हां छो न थियो या वरी इन खां पोइ हाणे तव्हां डायरेक्शन में बि तव्हां अचो पिया त इहो मां तव्हांखां ज़रूरु पुछणु चाहींदमि त एतिरा मल्टी ख़्यालात छो तव्हां आया तव्हां पाण खे एडमायर करण जो छो सोचियो तव्हां सां गॾोगॾु असांजा बहितरीन ॿिया सिंगर बि मौजूदु आहिनि अचो त नाज़रीन तव्हांजो उन सां तारीफ़ करायूं अली ज़ीशान अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आयो अली ज़ीशान मैं बिल्कुल ठीक ठाक आप ठीक ठाक बिल्कुल मैं भी फर्स्ट क्लास आप सुनाएं कैसा लग रहा है हमारे प्रोग्राम में आके सुबह में में आके बहुत अच्छा लग रहा है और आपको पता है मॉर्निंग शोज तो पाकिस्तान के आजकल जान बने हुए हैं और लेडीज क्या जेंट्स क्या सब बड़े शौक से और बड़े ज़ौक से देखते हैं सही और आज मुझे ये मौका दिया मेहरान टीवी ने अपने साथ मॉर्निंग मनाने का तो मुझे बड़ी खुशी हुई और मैं बड़ा शुक्रगुजार हूँ मेहरान टीवी का उस्ताद मजबूर का कि मुझे यहाँ मदू किया और आपके साथ एक मॉर्निंग मेहरान टीवी के साथ एक मॉर्निंग मनाने का मूंखे बि ॾाढो सुठो लॻो तव्हां जेको असां सां गॾु हिकिड़ी असांजी सुबुह जो आगाज़ असांजे प्रोग्राम सां कयो ऐं अच्छा आपको सिंधी कितनी आती है मुझे सिंधी बस समझ तो लेते होंगे ना गा लेता हूँ समझ लेता हूँ गा लेता हूँ बस फिर वो ठीक है थोड़ा बड़ा मां ॻाल्हाए वेंदमि त कवर करे वठो न वो जो समझ में नहीं आए वो पूछ लीजिएगा नहीं समझ में आ जाती है लेकिन वो बोलने की प्रैक्टिस नहीं है ना तो मैं बस अभी हो जाएगी तो ये क्यों ना सीखी बैठो हाँ बिल्कुल मैं सीख रहा हूँ और मुझे शहजूर ही सिखा रहा है वाह वाह शहजूर को सुठी उस्तादी तव्हां कयो न असां वेंदा आहियूं त अधे की गाना त असां सिंधी में ॻाल्हाईंदा आहियूं वाह वाह सिंगिंग सिंधी में कंदा लेकिन गा लेता हूँ मैं ये क्वालिटी अल्लाह ने दी है कि बोल नहीं सकता लेकिन गा लेता हूँ जबरदस्त बोल नहीं सकते लेकिन गा लेते हैं चलो कुछ तो माना इम्प्लीमेंट ईअं आहिस्ता आहिस्ता इंशाल्लाह जेको नेक्स्ट टाइम जॾहिं अली ज़ीशान असांजे मुंहिंजे प्रोग्राम में ईंदा सुठी सिंधी ॻाल्हाईंदा इंशाल्लाह सिंधी ॻाल्हाईंदा परफेक्ट ऐं शहज़ोर जहिड़ो तव्हांखे टीचर मिलियो आहे सिंधी जो त मूंखे होप आहे त शहज़ोर सुठो उस्ताद साबित बोलते रहते हैं और टोकते रहते हैं कि ये अल्फाज ऐसे नहीं ये अल्फाज ऐसे बोलते हैं अच्छा मसलन कौन सा एक अल्फाज जिस पे ये ज्यादा मतलब मैं ज्यादातर अटकता हूँ ना वो डिसी असां जॾहिं बि स्टूडियो में वेंदा आहियूं को सॉन्ग करण त उन सां हूंदो आहे शानी भाई अक्सर असां प्यार सां की शानी भाई चवंदा आहियूं अली ज़ीशान शानी भाई असां प्यार सां चवंदा आहियूं पोइ उन ॾिसी ते असां कंफ्यूज़ थी वेंदा आहियूं अधो चवंदो आहे ॾिसी डिसी ॾिसी न इहो ॾिसी आहे उन ते असांजो झगड़ो हलंदो आहे तो ये डिसी कब कितना आपको समझ में आया कितनी नहीं, अब प्रैक्टिस तो हो काफी गई समझ में आ गया अब ये है कि ज्यादा सुनने को नहीं मिलती लेकिन स्टार्ट में जो ना बहुत सुनने को मिलती थी मुझे तो डिसी को डिसी हाँ डीसी और तो डीसी अली ज़ीशान एक इस बात पे मैं एक ऑन ईयर पे इस बात पे इम्प्लीमेंट करूंगी और सॉरी इस बात पे मैं कहूंगी कि भाई आप और मेरा थोड़ा जो ना सेम कंपटीशन है मेरी भी अल्फाज कुछ ऐसे होते हैं अच्छा हाँ तो मेरे डायरेक्टर साहब मेरे कान में भी सुन रहे होंगे वो फिर बोलते ही छाती चमी इनके ये जो हुआ तो ये होती रहती है इंसान की जिंदगी बस इंसान आपको यहाँ कहने को मिलता है मुझे जब ये मैं रिकॉर्डिंग रूम में जाता हूँ तो बाहर से ये कहते हैं यार ये ऐसे नहीं है ये ऐसे यार ये ऐसे नहीं है ऐसे वापस करो आप कोशिश तो कर रहे हैं ना तो बस कोशिश बोलने कर की रहे यही हैं, बहुत बस अच्छी बात कोशिश है कर रहे हैं। चलिए अच्छा वक़्त तव्हां छो इंग्लिश जो ही टीचर थियणु पसंदि कयो रीज़न बेसिकली जीअं इंटरमीडिएट कई थी त उन खां पोइ त असां वटि जीअं सिंध में आम रवाज आहे त ॿार खे या त तव्हां मेडिकल साइड या इंजीनियरिंग मोकिलियो पिया सही त मुंहिंजे लाइ इहा ई चॉइस हुई त पोइ मूंखे इंजीनियरिंग में ई जेको वञिणो हुयो पोइ असल में ट्वाइस जेको आहे मां मेहरान यूनिवर्सिटी में फेल बि थियुमि मतिलबु सही। फाइनली टेस्ट में फेल थियुमि पोइ मूंखे पाण हिकिड़ो लैंग्वेज जो शौक़ु हुयो शुरू खां वठी इंग्लिश लैंग्वेज ॾांहुं मूंखे वञणु खपे छो त हुन वक़्तु मुंहिंजी इंग्लिश लैंग्वेज तमामु सुठी हूंदी हुई ऐं मैट्रिक खां मूं पंहिंजो टीचिंग जो कैरियर स्टार्ट कयो आहे त इंग्लिश मूं तमामु शौक़ु सां माना पढ़ाईंदो आयो आहियां त पोइ उन सां मुंहिंजी जेका इंट्रस्ट डेवलप थी त मां इंग्लिश में ई वञा ज़बरदस्त पोइ वरी बि सिंधी यूनिवर्सिटी में छो त फस्ट चॉइस मुंहिंजी रखी वई जेका उहा BBA रखी वई
सही। उन खां बाद में सेकेंड इंग्लिश हुई। सेकंड इंग्लिश पर असल में इंट्रस्ट हूंदी आहे त पोइ समटाइम्स जेको ख़ुदा बि तव्हांजी मदद कंदो पियो आहे। पोइ मार्कूं सुठियूं अची वियूं मुंहिंजियूं, तमामु बहितरीनु आहियूं, पर उनजे बावजूदि जेको आहे मूंखे इंग्लिश जो पाण चॉइस मिली वई, मूंखे मिली सही, वियो। ईअं मूंसां बि मुंहिंजी लाइफ में थियो। मां जॾहिं इंट्री टेस्ट ॾियमि त मां पंहिंजी फर्स्ट चॉइस कॉमर्स रखी हुयमि, हालांकि कॉमर्स में को कोन हो जेको मुंहिंजी फर्स्ट ईयर थी, लेकिन सेकंड मुंहिंजी कंप्यूटर साइंस हुई। मुंहिंजो शौक़ु इंट्रस्ट में त अलाह तरफ़ो मुंहिंजो यूनिवर्सिटी मिली वई। त ईअं थींदो आहे जॾहिं अलाह साईं ॾिसंदो आहे त भई हीअ जंहिं शइ में चाह महिनत आहे उहो इन शइ में अॻिते वधी सघे थो, त अलाह पंहिंजे गैब सां मदद कंदा आहिनि ज़रूरु। exactly. अच्छा, तव्हांजी इंटरमीडिएट ऐं प्राइमरी एजुकेशन कीअं रही, किथों को तव्हां कई? उहा बेसिकली मां सीता विलेज डिस्ट्रिक्ट दादू में ॻोठ आहे, त मुंहिंजी पूरी जेका इंटरमीडिएट एजुकेशन रही आहे उहा गवर्नमेंट स्कूल्स में रही आहे सही। ऐं गवर्नमेंट कॉलेज में पढ़ियो आहियां। ऐं उन हिसाब सां हुते ॾिठो वञे त असांजे जीअं दौर में पढ़ूं था त उते गवर्नमेंट में सुठी पढ़ाई आहे ॻोठ में। अच्छा, उन वक़्त में हुई सुठी पढ़ाई? एग्जैक्टली। हाणे बि मां कंपेयर कयां त पंहिंजे ॻोठनि में उते जेको आहे सुठी पढ़ाई आहे, पर उते जेके टीचर्स वग़ैरह आहिनि उहे तमामु वेल एक्सपीरियंसड आहिनि ऐं भली उनजी क्वालिफिकेशन तमामु घटि आहे, पर उनजो एक्सपीरियंस आहे। त उन हिसाब सां उहो ॿार जी जेके उहे बेसिक्स आहिनि उन ते इलाही हू कमु कनि पिया, जीअं ख़ासि तौर ते अगरि मेन शइ बेसिक ई आहे इहा ई घणी बिल्कुलु एग्जैक्टली। ऐं उन में ॾिठो वञे त जीअं असां अगरि शहर जी तालीम खे कंपेयर कयूं था त उन में इहो आहे त घणो फोकस जेको आहे इंग्लिश लैंग्वेज ते ई ॿार खे पढ़ायो थो वञे जेको आहे, ऐं या उर्दू खे वधीक फोकस थो कयो वञे। त ॻोठ में इहो आहे त सभ खां पहिरियों हू जेको आहे माना मदर टंग जेका एजुकेशन आहे न उहा स्टार्ट थी जेको आहे। असां सां ॻाल्हि हाणे हिन लेवल ते बीठा आहियूं त असांखे घटि में घटि सिंधी सुठी लिखणु अचे थी, सुठी ॻाल्हाइणु अचे थी, माना सुठो हुनखे अंडरस्टैंड कयूं था जेको आहे। पर अॼु जो जेको नौजवान जेको नसल निकिरे पियो त ॾिठो वञे त उनखे जेके आहिनि लैंग्वेजिस में उहे इलाही पोइते आहिनि, यानी अगरि तव्हां उनखां सिंधी में कुझु लिखारायो त उहे न ईंदा। हाणे हू कोशिशि कनि पिया त हाणे जेको आहे माना इंग्लिश ॾांहुं वञनि पिया, पर उहा इंग्लिश में बि हुननि जी टई शइ माना हिकिड़ी शइ सिखण जे बजाए त ॿई शयूं माना उन्हनि जी रहिजी वयूं, बल्कि इंग्लिश बि हुननि जी रहिजी वई। शेज़ुर, तव्हांजी एजुकेशन कीअं रही? मुंहिंजी एजुकेशन माशाल्लाह ग्रेजुएशन आहे, ज़बरदस्त। पर थोरो असां फील्ड में अची वियासीं त उन हिसाब सां प्रॉपर एजुकेशन खे टाइम घटि ॾिनोसीं, पर अल्हम्दुलिल्लाह वर बि। अच्छा, ही शोबीज़ में ईंदा आहिनि त जेको असां एजुकेशन खे टाइम न ॾिनोसीं, असां हिनखे कवर न करे सघियासीं, अक्सर तौर ते मूंखे शोबीज़ जा माण्हू ईअं चवंदे नज़र ईंदा आहिनि। अक्सर मक़सदु इहो आहे जो असांजो सॼो पोइ फोकस हेॾां थो थी वञे, हिकिड़ो सॼो माइंड हिकिड़ी जॻह ते थी थो वञे, ऐं शोबीज़ घुरे थी टाइम, शोबीज़ फुल टाइम घुरे थी, स्टडी बि टाइम घुरे थी, स्टडी बि फुल टाइम घुरे थी। हाणे उन मां असांखे हिकिड़ी कहिड़ी शइ चॉइस करणी पवंदी आहे। हालांकि मूं त थोरो लेट ई शोबीज़ में जॉइन थियोसि जीअं ई, त तक़रीबन मुंहिंजी क्वालिफिकेशन हली पए, एजुकेशन मुंहिंजी कंटिन्यू हली पए, त उहो वाइंड अप बि थियण वारो हो त सही माना ग्रेजुएशन खां अॻिते कुझु पोइ सोचियो आहे अञा? बसि हाणे त शोबीज़ में असां एतिरा इन्वॉल्व थी विया आहियूं जो ॿियो कुझु असांजे ज़हन में ई कोन्हे। सुम्हूं था तॾहिं बि असांजो ख़्वाब में शोबीज़ आहे, उथियूं था तॾहिं बि शोबीज़ आहे। शुरू खां नंढे हूंदे गाॾी असांजो हिकिड़ो एम हुयो त मूंखे एक्टर थियणो आहे, नंढा हूंदासीं स्कूल टाइम गाॾी। सही, माना छो स्कूल टाइम खां वठी इहो छो हुयो, ईअं छो न हुयो त मां इंजीनियर थियां, डॉक्टर थियां या को टीचर थियां? शुरू खां कहिड़ी वजह खां, कंहिंखो इंस्पायर थियो एतिरो? पहिरीं ॻाल्हि त असांजे पूरे ख़ानदान में चकर आहे, मुंहिंजो वालिद साहब बि शुरू में माशाल्लाह सुठो शाइर बि रहियो, ऐं अॻिते हली पोइ कुझु एक्टिंग वग़ैरह बि फैमिली में रिलेटेड ऐं मुंहिंजो मामा तक़रीबन उन माना सिंधी पाकिस्तान जूं फिल्मूं टेली फिल्मूं बि कयूं एज़ अ हीरो, एज़ अ डायरेक्टर बि कयूं। पोइ उतां खां असांखे थोरो थोरो शौक़ु हलंदो रहंदो, आहिस्ता 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 क्रेज़ वधंदो रहियो। ऐं ॿियो वरी चवंदा आहिनि त जीजल मां हूंदी आहे न, पोइ मां चवंदी आहे त मुंहिंजो पुटु हीरो आहे, पोइ असांजे ज़हन में बसि उहा शइ वेही पुटु भले कहिड़ो बि हुजे, अंधो काणो मंडो हुजे, अम्मा चवे थी तूं शाहरुख खान आहीं त असां शाहरुख खान आहियूं, पोइ उहो ज़हन में असांजे वेही रहियो। उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता स्ट्रगल कंदा आयासीं। ज़बरदस्त। मां एॾी ख़ूबसूरत ॾाढी सुठी ॻाल्हि कई, बाक़ी मां जी नज़रनि में मुंहिंजी औलाद चाहे कहिड़ी बि हुजे तो उन लाइ सोन बराबरि हूंदी आहे, ऐं मां ई मोटिवेशन कंदी आहियां। पर हींअर वठंदासीं हिकिड़ो ब्रेक खां पोइ जेको अली ज़ीशान ॾे ईंदासीं त हिकिड़ो ख़ूबसूरत असांखे गीत बि ॿुधाईंदा। इन प्रोग्राम सां ताबन कयो आहे सुरहान से, जेकॾहिं अमृतसर खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि। काॾे न वञो, असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबन के सुरहान चाहे जेकन वरिस्तन के जोड़े थी ये हर पैक में कैश इनामात मौजूद आहिनि 10 रुपए को वठी 10 लाख रुपए ताईं जल्दी कंदा वेझो के दुकान तो सुरहान चाहे वठदा ऐं 10 लाख रुपए जा हक़दार थींदा ऐं तव्हांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल करे प्रोग्राम में ज़रूर शामिल थींदा। जी अली ज़ीशाना, आपने क्यों सिंगिंग का करियर स्टार्ट किया, किथों तो माना स्टार्ट किया था पंहिंजो करियर सिंगिंग जो? अगर ये कहेंगी तो मैं ये कहूँगा कि आर्टिस्ट जो है ना वो पैदा होता है, आर्टिस्ट बनता नहीं है। अच्छा, यूँ कहने के मुझे बचपन से शौक था, लेकिन मेरा ऐसा हुआ था कि मुझे 97-98 में जाना हुआ इंडिया फैमिली के साथ। तो वहाँ जब मैंने फिल्म इंडस्ट्री देखी और इस टाइप की चीज़ें देखी तो वहाँ ऐसे ही मुझे एक गाना याद हो गया। मैंने अपनी कज़न को सुनाया तो उन्होंने बोला यार आप तो बहुत अच्छा गा रहे हो, आप गा सकते हो। बस वहाँ से जो मुझे बैकअप मिला है, कॉन्फिडेंस मिला है, तो यहाँ आके फिर पाकिस्तान वालों की भी नाक पे दम करना शुरू कर दिया मैंने। मतलब ये आगाज माना जी घर को ही शुरू तो थे जी शहज़ोर के न जी अम्मी जो मुझे पुट हीरो आ तो हिन ये समझो तो बस मां हाने जो एक्टिंग ही करदम और आपके आप एक कजन से छो तो सुठो गयो तो माना उनी छे ते ता बिल्कुल इनकरेजमेंट भी वहीं से मिलती है, गजब जी जेकी मोटिवेशन है। इनकरेजमेंट भी यहीं से मिलती है, घर से मिलती है, और डिस्करेज भी वहीं से होता है बंदा। सही। तो इसके अलावा फिर अपनी एजुकेशन कंटिन्यू रखी। माशाल्लाह मैंने डबल मास्टर्स किया, MBA MCOM किया, और अभी एक आर्मी के इदारे में APS में मैं टीचर हूँ। वाह वाह जबरदस्त। और सुबह सुबह क्या टीचिंग करते, कौन सा सब्जेक्ट? मैं म्यूजिक ही पढ़ाता हूँ, मेरा म्यूजिक ही सब्जेक्ट पढ़ा, म्यूजिक। टीचर भी म्यूजिक के ही बन गए? जी हाँ, जबरदस्त जबरदस्त। सब्जेक्ट भी मेरा पैशन है और पैशन ही मेरा सब्जेक्ट है। ये वाकई हिकिड़ी सुठी मूंखे ॻाल्हि लॻी अली ज़ीशान खे हिकिड़े में हिकिड़े कज़न जे चवण ते तो उन पाण में अंदरि इहा क्वालिटी फील कई तो मां इहे शइ मूं में आहे, वरी उनखे अॻिते खणी वञणु, वरी उनखे पंहिंजो पैशन ऐं पंहिंजो प्रोफेशन ठाहिणु, सिंगिंग त ज़बरदस्त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। त पोइ बहुत छो तव्हां कहिड़े क़िस्म जो हीरो थियणु चाहियो पिया, विलन, रोमांटिक, या वरी सिर्फ़ु ड्रामेटिकल या सीरियस, कहिड़े क़िस्म हर जो? फन बोला आहियूं जिते बि असल में मुंहिंजो आइडियल जेको त मक़सदु मुंहिंजी जेका ख़्वाहिश, मुंहिंजो तक़रीबन शौक़ु पेशन जे चवंदा आहिनि न, रोमांटिक सॉन्ग्स मुंहिंजा जेके बि सॉन्ग्स आहिनि त आउं रोमांटिक ई कंदो आहियां, एज़ ए डायरेक्शन में बि ऐं एज़ ए मॉडल बि जेके बि मूं कया आहिनि त मुंहिंजो उॾां घणो दिलचस्पी अगर अम्मा भी चई छॾियो त शाहरुख खान त शाहरुख खान मुंहिंजो इंस्पिरेशन भी जो आइडियल SR के ही है, आइडियल भी शाहरुख खान आहे। त अम्मा शुरू खां जीजल त जीजल आहे, अम्मा हिन दुनिया में न रही अलाह जन्नत नसीब करे, त नंढो हूंदासीं ॿार हूंदासीं त ॿार जो ईंदी आहे बेसिक, हुनखे ज़हन में जेका शइ क्लिक थी त बसि क्लिक थी वई, असां हीरो आहियूं त हीरो थी वियासीं, बसि उहो क्रेज़ हुयो, पोइ कंटिन्यू हुनखे रखंदा आहियासीं। बाक़ी फील्ड आहे असांखे कैरेक्टर मिलंदा रहंदा आहिनि, कॾहिं विलन बि थियणो थो पए त कॾहिं हीरो बि थियणो थो पए, हिन में इहो को सही। अच्छा, एक्टिंग एतिरी डिफिकल्ट आहे असां न, कीअं एक्टिंग मां परफॉर्म कीअं थो करे, उन कैरेक्टर में कीअं इन्वॉल्व थो थिए? एक्टिंग डिफिकल्ट बि आहे, ऐं अगरि जे ॾिठो वञे त आदत थी पइजी न त पोइ को इशू न आहे, पर स्टार्ट ते एक्टिंग डिफिकल्ट आहे, हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। अगरि जे एतिरो ईज़ी हुजे त हर इंसान जो एक्टर हुजे। सही, बिल्कुलु। हाणे मतिलबु हिकिड़ी परफॉर्मेंस हिकिड़ो डायरेक्टर चए थो त हीअं में रोअण जो किरदारु करिणो आहे, तव्हांखे हिते रोइणो आहे, ऐं तव्हां अहिड़ो परफॉर्मेंस कंदो जीअं साम्हूं जेके व्यूवर्स आहिनि उहे ई तव्हांखे ॾिसी करे उनखे उहे बि फीलिंग्स थियनि, त ईअं कीअं एक्टिंग इंसान कहिड़ी फीलिंग्स कहिड़े तरीक़े सां आणंदो आहे? सारी ॻाल्हि आहे उन कैरेक्टर में पोइ इन थियणो थो पए। असल में ऐं शहज़ोर ॾिठो आहे त पोइ मूंखे शहज़ोर ॾिठो न आहे थियणो। सही। मुंहिंजो कैरेक्टर मिसाल अली ज़ीशान जो कैरेक्टर आहे, अली ज़ीशान जो ॾाढो गम में आहे, कर्ज़ी आहे, लोड घणो आहे, कर्ज़ घणो आहे, कर्ज़ में एॾो कोन रहबो आहे, ॿुॾो पियो आहे। आजकल की कंडीशन तुम्हें कैसे पता लगी? मुझे पता लग गई ना, साथ है पता लग जाती है, तो उन्हें में पोइ कैरेक्टर में इन थियणो थो पए। सही। लेकिन एक अलमिया है, पाकिस्तान में एक अलमिया है बड़ा। देखें, ये अगर एक्टिंग कर रहे हैं शहज़ोर और जितने भी एक्टर्स हैं, जितने भी डायरेक्टर हैं, जितने भी, हमारे यहाँ कोई ऐसी इंडस्ट्री नहीं है, एक तो फिल्म इंडस्ट्री नहीं है कि जहाँ बंदा सीखे जाके। सही। प्राइवेट चैनल्स हैं, उनमें ही बंदा जाता है, खुद अपने तौर पे सीखता है, अपने तौर पे सब कुछ कर रहा है, एक्टिंग भी कर रहा है तो अपने तौर पे कर रहा है। अगर हम दूसरे ममालिक में देखेंगे, हमारे पड़ोसी ममालिक में देखेंगे, वहाँ बाकायदा अकेडमीज हैं कि अगर गाना चाहते हैं तो गाना सीखना है, एक्टिंग करना चाहते हैं तो एक्टिंग सीखनी है। यहाँ एक अलमिया पाकिस्तान में कि इस तरफ जो है ना वो तवज्जो किसी की होती ही नहीं है। बहुत से लोग ऐसे भी अल्लाह ताला पैदा करता है जो बॉर्न आर्टिस्ट होते हैं। सही। अब ये अगर काम कर रहे हैं या इन जैसे जो लोग कर रहे हैं वो सारे बॉर्न आर्टिस्ट हैं। मैं इनको सलाम पेश करता हूँ कि ये एक्टिंग मैं सीखी है, ऑन शोल्डर करणो थो पए। हाँ, माना पंहिंजे बिहाफ ते अॻिते वधणो पवंदो, पंहिंजा ही
जैसा आहे ज़बरदस्त सही। अच्छा वकार ॾिसो त स्टूडेंट जो जेको दौर तव्हांजो गुज़रियो ऐं हाणे पाण टीचर आयो आहे उहो बि यूनिवर्सिटी लेवल ते कीअं पियो लॻे इहो दौर कहिड़ियूं माना उहे पंहिंजे जॾहिं तव्हां स्टूडेंट हूंदा हुओ त मां उन वक़्त में मूंखां बि इहा ग़लती थी हाणे इहे स्टूडेंट बि ईअं कनि पिया पोइ कहिड़े तरीक़े सां बिहेव ऐं ट्रीट कंदा आहियो? असल में एज़ ए स्टूडेंट मूंखे एतिरो एक्सपीरियंस आहे त मूंखे कमी थी महसूसु थी हमेशह त काउंसलिंग जी जेका हूंदी आहे उहा तमामु असां वटि माना फुक़दान आहे। साईं तव्हां मोटिवेशनल स्पीकर बि आहियो। एग्ज़ैक्टली जी बिल्कुलु। त असां वटि जेको आहे माना शुरू खां वठी ॾिठो वञे त माना ॿार खे सही नमूने सां उहा कैरियर काउंसलिंग जेका कोन थी थिए जेको आहे या जेके कैरियर काउंसलिंग कनि था त उन्हनि जी बि जेका आहे माना उन लेवल ताईं उहा मोटिवेशन या उन लेवल ते नॉलेज जेका उहा कोन्हे का। मिसाल जी ॻाल्हि जीअं असां वटि ॾाढो एशियन सोसाइटीज़ में इहो डॉक्टर ऐं इंजीनियर वारो जेको कल्चर आहे उहो तमामु ॾाढो ख़तरनाक आहे। उन सां थिए छा पियो त जेको असां वटि इलाही ॿिया जेके फील्ड्स आहिनि जंहिंमें सोशल साइंसिस आहिनि ह्यूमैनिटीज़ आहिनि ऐं हिस्ट्री आहे वग़ैरह त लिटरेचर आहे त उन्हनि मां जेको आहे माण्हुनि जो जेको रुझान आहे उहो तमामु जेको आहे माना घटि आहे। ऐं असल में ही अहिड़ा मौज़ू आहिनि अहिड़ा टॉपिक्स आहिनि जिन सां इंसान में जेके आहिनि हिकिड़ो इमोशन्स ऐं प्लस में जेको आहे हिकिड़ो ह्यूमनाइज़ कंदड़ जेकी शयूं हूंदियूं आहिनि उहे इंसान में ईंदियूं आहिनि इन्हनि शयुनि सां जेको आहे। बाक़ी सिर्फ़ु मां इन ख़िलाफ़ु न आहियां त इंजीनियर न थिजे या जेको असां न वञूं जेको मेडिकल न उहे सुठियूं शोभा आहिनि जेके पर उन सां गॾो गॾु असांखे माना नौजवान नसल खे जेको आहे ट्रेन करिणो आहे त इन्हनि शोभनि न जीअं वञनि जीअं ही शोभो आहे बहितरीनु आहे जीअं आर्टिस्ट जेको शोभो आहे तमामु सुठो आहे ऐं इन में जेको आहे माण्हू ॾाढो एक्टिव रहे थो त एज़ ए स्टूडेंट मूं ॾाढी शयूं फील कयूं। पोइ हाणे जीअं लेवल ते पहुता आहियूं त टीचर मां पढ़ायां थो त मुंहिंजे स्टूडेंट्स वटि बि जेके आहिनि ॾाढा इहे मसइला हूंदा आहिनि ऐं उहे काफ़ी मूं वटि इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जे अंदरि ई जेको आहे काफ़ी स्टूडेंट ईंदा आहिनि कचहरी कंदा आहिनि बाक़ाइदा त सर असांजो जेको आहे उते दिलि न पियो लॻे। पोइ वजह छा आहे त उहा बाबा अमा जेको असांखे फोर्स करे मोकिलियो यूनिवर्सिटी में असां पहुची विया आहियूं। हाणे असां जेको आहे इवन सेकेंड सेमेस्टर थर्ड सेमेस्टर गुज़री वेंदो आहे उन खां पोइ बि उनजी माना उहो सेटिस्फिकेशन न आहे इहा अक्सर नज़र ईंदी आहे। एग्जैक्टली मोटिवेशन जो माना घटिजी वेंदो। अच्छा ही तव्हांखे छो एतिरो हिकु ज़रूरी न आहे की अमा बाबा जी पंहिंजी या पंहिंजी उन फील्ड जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ु वञनि था थियनि ॿिया बि वजूहात ऐं काफ़ी रीज़न्स बि इशूज़ थियनि था स्टूडेंट्स खे फेस थियनि शायदि हू अचानक सां हू लोननेस फील था करनि या डिस्करेज था थी वञनि या उन्हनि खे उहा प्रोफेसर जे तरफ़ां उहा मोटिवेशन या उहा इंकरेजमेंट नथी मिले। हाँ एक्ज़ैक्टली इहे बि फैक्टर्स आहिनि पर सभ खां पहिरियों बेसिक फैक्टर आहे उहो ई बीहे थो वञी करे जेको आहे त ॿार वटि जेसि ताईं उहो पंहिंजो हिकिड़ो इंट्रेंसिक मोटिवेशन न आहे पंहिंजो हिकिड़ो सेल्फ मोटिवेशन न आहे जेसि ताईं उहो ॿार नथो जेको करे सघे। मिसाल ॻाल्हि जीअं मां पंहिंजो एग्ज़ाम्पल वठां ठीकु आहे लिंग्विस्टिक्स में मां आयुमि असां इंग्लिश में पढ़ियासीं जेको आहे न उते बि इलाही मसइला हूंदा हुया समटाइम क्लासिस न पिया हलनि ठीकु आहे समटाइम स्ट्राइक्स हुयूं असांजे दौर में त इलाही जेको 2009 वारो दौर आहे यूनिवर्सिटी में इलाही स्ट्राइक्स हूंदियूं हुयूं जेको आहे पर पोइ बि जीअं असांखे हिकिड़ो मोटिवेशन हुयो त असांखे परवाह न हूंदी त ठीकु आहे टीचर्स जो केतिरो कोऑपरेशन आहे केतिरो कनि पिया स्टूडेंट उहो पाण करे पियो छो त उन में मैटर इहो त मोटिवेशन पंहिंजो आहे हिन में। इहा बि हक़ीक़त आहे जंहिंखे पढ़णो हूंदो त मेणबती जी रोशनी बि पढ़ंदो जंहिंखे न पढ़णो हूंदो जंहिंखे सुख एयर कंडीशन जा जनरेटर जा बि हूंदा उहो न पढ़ंदो पढ़ण ते वारो पाण उहो पंहिंजी एबिलिटी पाण ॾेखारे थो। हलूं था लीज़ीशान अभी ख़ूबसूरत सा गीत सुनाए मुंहिंजे को सुठो गानो थी वञे उन खां पोइ मां तव्हां कोई ज़रूरु पुछंदमि त तव्हां जंहिं इदारे में सिंगिंग सेखारियो था उहो उते अहिड़े म्यूज़िक जी ज़रूरत छो आहे उहो मां तव्हांखे ज़रूरु पुछंदमि हिकिड़ो बहितरीनु सॉन्ग हिकिड़ो बहितरीनु ख़ूबसूरत गीत।
फुर्सत में तोखे ठाहियो अल्लाह बाबा मासूम अदा अदा हुई जाल निडाली फुर्सत में तोखे ठाहियो अल्लाह बाबा तुंहिंजो प्यार ॾिसी दुनिया सड़े पई जानी दुनिया सड़े पई भले दुनिया सड़े पई तुंहिंजो प्यार ॾिसी दुनिया सड़े पई जानी दुनिया सड़े पई ओ सोना दुनिया सड़े पई तुंहिंजी खुशबू तुंहिंजी गुलज़ार तुंहिंजी ज़िंदगी तूं मुंहिंजो प्यार हाय आगे तेरी शायद दिल तो सा लगाई फुर्सत में तोखे ठाहियो अल्लाह बाबा मासूम अदा अदा हुई जाल निडाली फुर्सत में तोखे ठाहियो अल्लाह बाबा ओ जान जिगर तुंहिंजो फिकर पायकारो सदो लग नहीं न नजर ही नाज़ तुझा करता तबाही ही सोह तुमी किया समाही अखियों ते शराबी चेहरों गुलाबी फुर्सत में तोखे ठाहियो अल्लाह बाबा मासूम अदा अदा हुई जान निडाली फुर्सत में तोखे ठाहियो अल्लाह बाबा ला 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 ज़बरदस्त ज़बरदस्त बेहतरीन बेहतरीन अलाह किताब इन्हनि जी जोड़ी ईअं सलामत रखे कोई नथो सड़े तव्हां बि न को पर हींअर वठंदमि मां हिकिड़ो ब्रेक इन प्रोग्राम सताबत कयो सुराहण चाहे जेके नवनि ॾिसनि खे जोड़े थी काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन नाज़रीन प्रोग्राम सतावन के सुरहान चाहे जेके नंबर रिश्तनि खे जोड़े थी ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221028555 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा ज़बरदस्त एॾो ख़ूबसूरत गीत अली ज़ीशान आपने बहुत अच्छा माना एॾो सुठो गीत ॻायो पर मूंखे उहो पियो थिए मुंहिंजो सुरहान जो कप न भॼी पए हाणे जेको गीत ॻाईंदमि मां इहे कप हटाए छॾंदमि सही आहे जज़ बिल्कुलु हटाइणा पवंदा 4 ई बजी पवंदा अरे न न इहे मुंहिंजो जेको ट्रैक ॻाईंदो न उहो उन खां बि फास्ट आहे ज़बरदस्त पोइ मां इहा कोशिशि कंदमि त जल्दी सां चांहि पी वठनि कपटा वकार तव्हांखे कीअं लॻो तमामु बहितरीनु अच्छा म्यूज़िक सां आहे को दिलचस्पी टीचर्स हमेशह पोइ जॾहिं ख़ासि तौर ते वरी जॾहिं इंग्लिश जा टीचर थी वेंदा आहिनि न वरी उहो लेक्चर ॾियणु शुरू कंदा आहिनि या पर त पोइ उनजी थोरी पढ़ाई बि टफ थी वेंदी आहे पोइ हर ॻाल्हि माना किताबनि खां ॿाहिरि ई न वेंदा आहिनि ऐं तव्हां माशाल्लाह पाण राइटर बि आहियो पोइ कीअं इहो म्यूज़िक खे ॾिसो था टाइम मिलंदो आहे बिल्कुलु मुंहिंजी लिटरेचर सां ऐं ख़ासि तौर ते म्यूज़िक सां तमामु घणी मोहबत बि आहे ऐं कोशिशि कंदो आहियां त रोज़ानो टाइम पढ़ंदो आहियां त म्यूज़िक ॿुधां जेको आहे सही पर मुंहिंजी असल में जेको टेस्ट आहे उहो थोरो क्लासिकल आहे माना जेके अॼु जा जेके मॉडर्न सॉन्ग्स या जेके बि असां रेमिक्स सॉन्ग्स आहिनि उन में इंट्रस्ट तमामु घटि हूंदी आहे त इन करे पोइ क्लासिकल म्यूज़िक खे तमामु घणो पसंदि कयां थो ज़बरदस्त क्लासिकल म्यूज़िक खे ॾिसो मूं अक्सर ॿुधां मां पाण बि बेसिकली मूंखे बि क्लासिक म्यूज़िक ॿुधां पर तव्हांखे छा माना एतिरो रीज़न आहे जी अॼुकल्ह जी म्यूज़िक खे अवॉइड करे क्लासिकल खे ई प्रिफर कंदा आहियो उन क्लासिकल म्यूज़िक में बेसिकली जेको उन वक़्त जी जीअं पोइट्री आहे त उन पोइट्री में मूंखे हमेशह हिकिड़ो थॉट नज़र ईंदो आहे बिल्कुलु हमेशह हिकिड़ो मैसेज हूंदो आहे त उन में थॉट आहे तव्हांजे हिकिड़े वजूद जे बारे में तव्हांजे हिन फितरत जे बारे में ऐं पूरी काइनात जा जेके डिफरेंट मज़ाहिर आहिनि उनजे बारे में हिकिड़ो बेस हल हूंदो आहे त असल में अॼु जी जेका मॉडर्न शाइरी अचे पई ऐं जेका सॉन्ग्स में ॻाई पई वञे पोइ उन्हनि में अहिड़ी क़िस्म जी सोच या फ़िक्र जेको आहे उहो तमामु लेख पियो करे घटि पियो नज़र अचे त इन खे ज़रूरत आहे त भली जेको आहे सॉन्ग हलनि पर उन में थॉट खे इम्प्रूव कयो वञे अच्छा सैयद वकार हिकिड़ी माना हिकिड़ी ॻाल्हि ते मां हिनखे इंक्लूड बि कंदमि त तव्हां चओ न इहे अॼुकल्ह जे म्यूज़िक पर कॾहिं कॾहिं इंसान खे थोरो एनर्जेटिक बि थियणो आहे जीअं हींअर हिकिड़ो एनर्जी वारो असांखे का ॾिसो न पिया कीअं भई मां अली शहज़ाद त इहे थोरा माइक लॻल आहे इन जे करे चुप वेठा न त हीअं हिकिड़ी सुठी परफॉर्मेंस बि करे ॾेखारींदासीं न न त हीअं चङो थियो मां माइक तव्हांखे हू वारा लॻाए छॾियां न जी त काबू वेठा अच्छा इन तव्हां डांस जो बि माना आहे अगरि तव्हांखे सुठी डांस जी हिकिड़ी ॾेई वञे त हिन गाने ते तव्हांखे ज़बरदस्त बहितरीनु डांस असल में इहो गानो जेको डायरेक्ट बि मूं कयो हिन में कोरियोग्राफी बि मुंहिंजी डायरेक्शन बि मुंहिंजी जेको अली ज़ीशान हींअर परफॉर्म कयो ऐं ॿियो असां जेको गानो कयो हो उन में एज़ अ मॉडल आऊं हुयसि ऐं डांस त मुंहिंजो पैशन आहे डांस बि तव्हांजो पैशन आहे वो पैशन छॾियो आहे इन फील्ड में मक़सदु फील्ड में त पूरो क्रेज़ आहे न असांजो हीअ सभु शयूं उन में अची थी वञनि अच्छा डांस भी कहिड़े हवाले सां ब्रेक डांस ऐं सिंपल डांस
या थोड़ी मैसेज है कोशिश कंदा आहियूं सभु करे वेंदा आहियूं वाह वाह कोशिश करण सां सभु करे वेंदा आहियूं पर तक़रीबन असां ऐं पहिरीं ॿुधायां थो त मुंहिंजी रोमेंटिक ई हूंदो आहे सही जेके बि मुंहिंजा सॉन्ग्स आहिनि रोमेंटिक स्टाइल न मुंहिंजी सिंपल डांस हूंदी आहे जेका सही। अट्रैक्ट करे मतलब बिठे बिठे बस हाँ, ये इशारा expressions सां हूंदी आहे। सब सही सही हा, बाक़ी हिकिड़ो मुंहिंजो फास्ट गानो आहे, असां फास्ट में बि ईंदा आहियूं त पोइ वरी हाँ जी मूं थोड़ी झलकी ॾिसी मूं ख़बर पइजी वधीक माइनी ॻाल्हि ते माइकल जैक्सन खे थोरो टकर हणी वेंदा आहियूं वाह वाह जबरदस्त टक्कर थोड़ो हणी वेंदो पर मूंखे थोरो कॾहिं मौक़ो कोशिशि मिलंदो कंदा त आउं इहो ज़रूर बिल्कुलु, टक्कर ॾिसणु चाहींदमि बिल्कुलु बिल्कुलु अच्छा शोबिस में घणो केतिरो कहिड़ो ॾुखियो वक़्तु आयो जेके तव्हां वॾी ॾुखियाई सां हिनखे फेस कयो काफ़ी अहिड़ा मरहला आया काफ़ी ॾुखिया मूंखे हिकिड़ी ऑडिशन कॉल आई उर्दू प्रोडक्शन सां त मूंसां अली दिशान गॾु हुयो हालांकि एज़ ए सिंगर आहे पर मुंहिंजो दोस्त आहे मुंहिंजो पार्टनर आहे शुरू खां असांजी हिकिड़ी थिंकिंग मिलंदी आहे त असां गॾु ई हूंदा आहियूं को बि कमु कंदा आहियूं त पाण मशहूर सां कंदा आहियूं मूंखे ऑडिशन कॉल आई हिकिड़ी उर्दू खां त तव्हां अचो ऑडिशन ॾियो एज़ ए फिल्म लाइ अधे सां मूं ज़िक्र कयो मुंहिंजो यार ऑडिशन कॉल आई आहे काफ़ी 2-3 साल पुराणी जी ॻाल्हि काफ़ी पुराणी ॻाल्हि आहे हाणे हिते पहुचणो आहे कराची पहुचणो आहे ऐं जेको सो मूंखे कराची जा रस्ता बि ख़बर न आहे अच्छा मूंखे प्रोडक्शन हाउस जी ख़ाली एड्रेस आहे मूंखे का ख़बर न आहे को आओ ना ऐं किथों मुंहिंजी कन्वेंस बि कोन्हे सही ऐं आउं थोरो मतिलबु डिस्टर्ब आहियां सही। हाणे छा कयूं पोइ असां राति वेठासीं सुबुह मूंखे एनी आओ मक़सदु 1 बजे पुॼणो हुयो हुते सही राति में असां वेठासीं त असां डिस्कस कई छा करणु खपे पोइ फाइनली डिसीजन असां इहो कयो त बैग ॿधोसीं बाइक ते कराची निकितासीं बाइक ते कराची वाह बाइक ते कराची निकितासीं पोइ उते रोड ठहिया पे ऐं पुल वग़ैरह ठहिया पे रहना त राति जो टाइम अंधेरो बाइक ते असां सां गॾु बैग बि पोइ ईअं थियो जो हिकिड़ो ईअं सम्झो त क्रैश पियल हो सही जेको रोड में इस्तेमालु थींदो सही आहे सही उनजो क्रेज ख़ाली क्रेज हा मतिलबु वॾो दॿो ठहियल सही हुयो सही उन खां हेठि खॾो हुजे ओ इत्तफ़ाक़ सां स्पीड सां असां बाइक ते हुजूं अधो बाइक पियो हलाए ऐं पोयां वेठल हुजां सिंगिंग कंदा वञूं हा, वरी पंहिंजे ॻाईंदा बि मगज़ में। वञूं, वाह। अचानक सां अंधेरे में उहो असांजे अॻियां अची वियो त ओहो हा अचानक त ब्रेक ॾेई असां हलिया वियासीं मथे इत्तफ़ाक़ सां ख़ुदा कयो जो गाॾी हुन में स्लिप थी वई असां किरी त पियासीं साइड ते पर बचा थी वियो अगरि जे किरूं त हेठि सरिया हुजनि तॾहिं ॾिसो मूं आगाज़ में बि चयो त जेको सेफ्टली भले देरि थिए थी लेकिन इंसान खे पंहिंजी एहतियात खां हेलमेट त कोट पाता हूंदा न न कुझु न हो असां ईअं निकिरी वियासीं मक़सदु अहिड़ा कई मरहला आया स्टार्ट फील्ड में असां काफ़ी माना हिकिड़ो struggle कयो। जुनून हिकिड़ो जज़्बो हुयो त माना हिकिड़ो चांस मिले थो त उहो छो न असां अवेल उसके कयूं बाद जब हम कराची जाते थे और जब हम बताते थे ना यार कैसे आए हो तो हम कहते थे यार बाइक पे आए तो वो हैरत करते थे कि यार एडो परे हैदराबाद से बाइक पे सही और जब हम कराची पहुंचते थे तो हम मिट्टी में भूत हो रहे थे क्योंकि बन रहा था पूरा हाईवे और बड़ा मुश्किल वक्त था फिर हमने 10-12 चक्कर हमने बाइक पे ही लिए फिर वो ज्यादा एंजॉय करते हो फिर गया enjoy बाइक करते थे फिर कितना टाइम लगता है घणो कितना कलाक लगता पहले है जब बनने हम में? पहुंचते थे तो तकरीबन 4 घंटे फिर 4 कलाक। 3-3.5 घंटे आ गए अब तो हाईवे बड़ा अच्छा बन गया तो अब तो तकरीबन 2 से 2.5 घंटे हो वाह जाएंगे। वाह अब तो हो जबरदस्त लेकिन अब जाते नहीं भाई अब जाते अल्हम्दुलिल्लाह नहीं। अब सेटिंग बन गई इज्जत बन गई अल्लाह ने इज्जत दी है अब सुकून से जाते हैं काम करके वापस आ जाते हैं जबरदस्त माना हिकिड़ो इहो बि लाइफ जो सुठो शुरू में एक्सपीरियंस तो थोड़ो स्ट्रगल वाले भी दिन struggle- होते हैं ना वो माना जीअं चवंदा आहिनि न इंसान जेको आहे हमेशह पंहिंजी ज़िंदगी में को न को धक खाईंदो पोइ को सिखंदो आहे उनखे उन में ई उनजी अचीवमेंट अगरि सची नियत सां एतिरा ऐं असल में इहो आहे जो जंहिं बि फील्ड में जंहिं इंसान खे जंहिंसां तालुक हुजे जंहिं बि फील्ड सां जंहिंमें दिलचस्पी हुजे पहिरीं ॻाल्हि त कोशिशि इहा हुजे त हिकिड़ो माइंड हूंदो आहे मुंहिंजो हिकिड़ो फील्ड में शोबिस में ज़हन आहे त मुंहिंजा वालदेन या मुंहिंजी फैमिली या भले काफ़ी नाराज़ बि हुया पर अॼु अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ुशि आहिनि छो त शुरू में असां थोरो कुझु न हुयासीं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुन में असांजो टाइम बि वेस्ट थियो पियो सही हर शइ टाइम वेस्ट थींदो आहे सम्झंदा न आहिनि सॼो ॾींहुं माना सॼी फैमिली राति नथी सम्झे हुन ॻाल्हि घुमी खे पर अॼु अल्हम्दुलिल्लाह असांखे उहा पोज़ीशन मिली आहे त ऐं वालदेन बि विणसंदा ख़ुशि आहे चार सही। माण्हू असांजी फैमिली सां मिलनि था शेज़ोर मां पुछनि था। थोड़ी इंटरप्ट कंदमि तव्हांखे त हिकिड़ो मां कॉल वठी वठां हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा अदी जावेद भुट्टो कराची गुलशन अदी सां ॻाल्हाए बिल्कुलु तव्हांखे भलीकार सुबुह में प्रोग्राम में हाणे जेको आहे आउं तव्हांजो हमेशह नालो यादि करे छॾंदमि मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कंदा अदी तव्हांजी महिरबानी तव्हांजी मोहबत आहे ज़बरदस्त कीअं सुबुह जो आगाज़ कीअं थियो अदी अलहमदुल्ला ऑफिस में वेठा आहियूं तव्हांजे प्रोग्राम में ख़बर पई असांजा लेक्चरार साहब वेठा आहिनि सिंध यूनिवर्सिटी जा सिंगर बि आहिनि महिराणी यूनिवर्सिटी जा हा। सही
जी जी आउं चवंदुसि त साईं थोरो तालीम जे हवाले सां असांखे ज़रूरु मुआशरे खे थोरो जेका सो आगाही करनि ज़रूरु ताकी ज़रूरु असांजा नौजवान यूनिवर्सिटी जे तरफ़ मुतवजा थियनि। ज़रूरु ज़रूरु ॾाढी सुठी ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई, वॾी महिरबानी ऐं मूंखे ॾाढो सुठो लॻो तव्हां कॉल कई। अच्छा वकार ॾिसो हीअं हिकिड़ो जज़्बो हिकिड़ो जुनूस हिननि शहज़ोद पंहिंजी फील्ड में उन्हनि खे खणी हलिया, सम्झी वियो त मूंखे इहा ई शइ करणी आहे, इन में बि आई एम एबल टू डू दिस एंड आई वॉन्ट टू कंटिन्यू दिस माई फील्ड। पर अॼुकल्ह जा जेके नौजवान आहिनि कॾहिं कॾहिं मुंहिंजी बि लाइफ में हिकिड़ो अहिड़ो आयो पीरियड जंहिंसां मां पंहिंजी माना हिकिड़ी जिसमें सेटिस्फाई कोन हुअमि, त मां चाहियां पई त मां अञा मथे कयां, त पोइ उन में असां अॼुकल्ह नौजवान छो टाइम पंहिंजो वेस्ट था करनि, उन्हनि खे छो सम्झ में नथी अचे त हीअ फील्ड असां लाइ सही आहे या न? उनजी वजह इहा आहे त नौजवाननि खे जेको आहे सही डायरेक्शन कोन्हे का, छो त पंहिंजी जेका सोशलाइज़ेशन थिए थी शुरू खां वठी फैमिली खां वठी स्कूल खां पोइ कॉलेजिस ताईं जेको आहे असां वटि असल में अहिड़ा माण्हुनि जी कमी आहे जेके असांखे उहे सही डायरेक्शन ॾियनि त असांजी फील्ड असां लाइ केॾी बहितरु आहे ऐं ओवरऑल एजुकेशन जेको असांखे कहिड़े साइड में जेको असांखे फ्रूटफुल साबित थी सघे थी। हाणे मिसाल जी ॻाल्हि असां वटि जेको घणी एजुकेशन जेका उहा कमर्शियल आहे, त उन में छा आहे त असां कोशिशि कयूं था त असां उहा फील्ड चूज़ कयूं जंहिंमें असांखे जेके थोरा घणा पैसा थी पवनि या बेनिफिट थी पवनि, ऐं वालदेन बि इन हिसाब सां जेके परेशान आहिनि त असां जेके ॿारनि खे उन हिसाब सां मोकिलियूं जिते हू कुझु अर्निंग करे सघनि। त इहो जेको असल में जॾहिं एजुकेशन कमोडिटी थी वेंदी आहे त उन में जेको आहे इहे मसइला पैदा थी वेंदा आहिनि त असांखे सही डायरेक्शन मिलंदो कोन्हे। अच्छा डायरेक्शन जी तव्हां ॻाल्हि कई, शहज़ोद तव्हांजे साम्हूं मिसाल आहिनि, अली ज़ीशान तव्हांजे मिसाल आहिनि, त उन्हनि पंहिंजे कज़न जे सिर्फ़ु हिकिड़े चवण ते को उन्हनि फोर्स को उन्हनि खे एतिरो कोन कयो हूंदो त बाबा तव्हां सिर्फ़ु उन्हनि खे चयो त बाबा वाह तुंहिंजी आवाज़ सुठी आहे, तूं हिन में कंटिन्यू कर, हिकिड़ी थोरी सरसरी सी हुनखे फॉलोअर्स मिली वई। शहज़ोद जी पंहिंजी वालदा जी ॻाल्हि कई त उन्हनि खे हेॾो थियो उहो शइ अची वई, पर अॼुकल्ह जे नौजवान खे हर शइ अवेलेबल आहे, मोटिवेशन्स आहे, स्पीकर्स बि मौजूदु आहिनि, फैसिलिटीज़ आहिनि, पोइ बि हू सेटिस्फाई इन्हनि शयुनि खां छो कोन थो थिए? त अगरि तव्हां चओ था न हर शइ गाइडनेस न आहे, गाइडनेस त मौजूदु आहे, असांखे ख़बर त मां MBA कंदमि त मुंहिंजी बिज़नेस फील्ड सुठी थींदी, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग कंदमि उन में मूंखे फ़ाइदो थींदो। एग्ज़ैक्टली असल में छा आहे न पढ़ण लाइ ॾुखियो कमु आहे। हा माना हर माण्हू जी इंट्रस्ट कोन्हे का पढ़ण में। मिसाल जी तव्हां मिसाल वठो त असां वटि रीडिंग कल्चर केतिरो आहे, ठीकु आहे न, असां वटि माना माण्हू अख़बार मुश्किल सां पढ़े थो, ठीकु आहे न, मैगज़ीन्स या असां चऊं किताबनि जो शौक़ीन हुजे त तमामु घटि आहे, रीडिंग जेको रेट आहे तमामु घटि आहे, त इहो मसइलो आहे सबक़ में। ऐं उन खां अलावा जेको ॿिया मसइला आहिनि जेको असांजे डिस्ट्रेक्टर्स जाम थी विया आहिनि, माना कुझु एॾियूं फैक्टर्स अची विया आहिनि जेके असांखे एजुकेशन खां अॼुकल्ह मुड़नि पिया। रिसेंटली मां हिकु आर्टिकल पढ़ियुमि पई त जेको आहे टेक्नोलॉजी ते US में हिकु प्रोफेसर लिखियो त टेक्नोलॉजी जो जेको आहे न असांजे मथां हिन महिल तमामु घणो नेगेटिव इम्पैक्ट पवे थो, जेको आहे अॼुकल्ह ॿार जेको आहे जकड़े छॾियो आहे, त उनखे त प्रोफेसर जेको आहे टर्म यूज़ कयो त टेक्नोलॉजी जेका आहे उहा अॼु जे दौर में हिकिड़ो डिजिटल ड्रग तौरु इस्तेमालु थिए पियो, ड्रग थी वियो आहे। त असां इलाही एडिक्शन जेको आहे न उहा थी वई आहे उन जेको आहे। असांखे लॻंदो आहे त असांजो ॿार जेको आहे उहो उनखे तव्हां iPad तव्हां मोबाइल फ़ोन सभु कुझु ॾेई छॾियो जेको आहे हू शायदि उनखे इस्तेमालु पियो करे पढ़ाई लाइ जेको आहे, पर गेमिंग में यूज़ करे पियो, ठीकु आहे न, या चैट्स में यूज़ करे पियो, सोशल मीडिया ते यूज़ करे पियो, त हाणे इहे जेके फैक्टर्स आहिनि उहे टोटली जेके ॿार खे माना डाइवर्ट कनि पिया पढ़ाई लाइ जेको आहे। ऐं इन्हनि सभिनी जो ओवरऑल जेको आहिनि असांजी जेका मेंटेलिटी आहे या असांजी जेके क्रिएटिव एबिलिटीज़ आहिनि उन्हनि ते नेगेटिव। इहा ॻाल्हि ॾाढी सुठी कई त जेके स्टूडेंट या ॿार आहिनि उन्हनि जी क्रिएटिविटी एबिलिटी ख़तमु थी चुकी आहे। अगरि हू इन्हनि इंटेलिजेंट आहिनि पर उहे इन बिहाफ ते आहिनि, टेक्नोलॉजी जे बिहाफ ते आहिनि, क्योंकि जीअं थोरो सही चयो त टेक्नोलॉजी असांखे जकड़े छॾियो आहे। इन ते मज़ीद ॻाल्हाईंदासीं, पर हिकिड़ो वठंदासीं ब्रेक ऐं इन प्रोग्राम सतावन खे सुरहाण चाहे जेके नवरिस्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि। कार्य नवन जो असां गॾु रहिजो।